हिन लेसन में अॼु असीं वीडियो मां ऑडियो ॿाहिरि कढणु, लोगो हणणु ऐं सिंधी लिखणु सिखंदासीं। कॾहिं ईअं थींदो आहे त असांखे वीडियो सॉन्ग हूंदो आहे, पर असांखे उहो वीडियो न आहे खपंदो, उनजो सिर्फ़ु ऑडियो खपंदो आहे। उन जे लाइ काइन मास्टर में जेको ऑप्शन हूंदो आहे उहो अॼु असीं सिखंदासीं। ठीकु आहे। फॉर एग्ज़ाम्पल मां काई बि हिकिड़ी वीडियो थी खणी अचां। ठीक है, ये मां वीडियो खणी आई आहियां। हाणे हिन वीडियो जो असांखे सिर्फ़ु ऑडियो तो खपे, त तव्हां छा कंदो, उन वीडियो खे क्लिक कंदो त तव्हांजे साम्हूं हिकिड़ो एक्सट्रैक्ट ऑडियो, ठीक है, इहो ऑप्शन हूंदो आहे। इनखे तव्हां जॾहिं क्लिक कंदो त इन जो ऑडियो ॿाहिरि निकिरी ईंदो। ठीक है, इन वीडियो जो ऑडियो ॿाहिरि निकिरी ईंदो। उनखां बाद में हिकिड़ी वीडियो जे मथां या हिकिड़ी पिक जे मथां या लोगो कीअं लॻाइजे, लोगो पिक जे मथां बि लॻाए सघिजे थो, वीडियो जे मथां बि लॻाए सघिजे थो। ठीकु आहे। लोगो लॻाइण जे लाइ तव्हां लेयर में वेंदव ऐं मीडिया मां तव्हां खणी ईंदव। ठीकु आहे। मां सर कासिम अली शाह जी पिक खणी आई आहियां। हाणे इहा सर कासिम अली शाह जी पिक इन मरहले ताईं कीअं पहुती, इन जो बैकग्राउंड कीअं इरेज थियो ऐं या ख़ाली तस्वीर कीअं निकिती आहे, तव्हां डिस्क्रिप्शन में मौजूदु PNG मेकिंग वीडियो ॾिसी सघो था। ठीकु आहे। तव्हां हिन खे नंढो करे हिन तरह लोगो लॻाए सघो था। ठीकु आहे। तव्हां इन खे हिकिड़ो ऑप्शन हूंदो आहे अल्फ़ा ओपेसिटी। ठीकु आहे। इन में वञी करे तव्हां इन खे घटि बि करे सघो था। ठीकु आहे। हिन में सफ़ा ईअं गुम थी वेंदो ऐं तव्हां हिन जो केतिरो बि लॻाए सघो था। ठीकु आहे। हिन खे तव्हां नंढो करे हितां लॻाए सघो था। अहिड़ीअ तरह राइटिंग्स बि थींदियूं आहिनि, उहे बि तव्हां डिस्क्रिप्शन में मौजूदु PNG मेकिंग वीडियो ॾिसी सघो था, तव्हांखे सम्झ में अची वेंदो। मां हिकिड़ी काई बि राइटिंग थी खणी अचां। ठीकु आहे। मां राइटिंग खणी आई आहियां। हाणे इहा ईअं राइटिंग कीअं आई उहा बि तव्हां डिस्क्रिप्शन में मौजूदु PNG मेकिंग वीडियो ॾिसी सघो था, तव्हांखे सम्झ में अची वेंदो।